DHN News। वगण जे ॻोठ अलीअ साहब मां महीनो अॻु अगवा थी वियल ॿिनि नौजवाननि उज़ैर अहमद तुनियो ऐं बशीर चांडियो धाड़ेलनि वटि जरगोमाल बणियल। ॿिन्ही नौजवाननि जे घरनि में रोज़ राड़ो मतल। अगवा थी वियल नौजवान उज़ैर अहमद तुनियो जे वारसनि संदसि पीउ मक़सूद अहमद तुनियो, पीर सन ॾाॾी खैरा खातून, भेनरुनि ऐं भाइरनि पारां घर अंदरि संदसि बाज़ियाबीअ लाइ क़ुर पाक जो विर्द ऐं ज़िक्र करण जो सिलसिलो पिणु जारी। जॾहिं त ॿिए मुग़वी नौजवान बशीर अहमद चांडियो जे वारसनि पारां पिणु क़ुर पाक खणी संदसि बाज़ियाबीअ लाइ वस वारनि खे अपील कई। महीने खां मथे जो टाइम गुज़री वञण बावजूदि तक जो को बि चूंडियल नुमाइंदो MNA आमिर बख्शी, MPA बुरहान चांडियो समेत नई वरी पुलिस जे कंहिं आला अमलदारनि मुग़वियुनि जे वारसनि वटि पहुची खेनि मुग़वियुनि जी बाज़ियाबीअ लाइ का बि ख़ातिर ख़्वाही नाहे कराई। अगवा थी वियल नौजवाननि जे वारसनि ना नामालूम ॾोहारियुनि मोबाइल फ़ोन तां कॉल करे खाइनि नौजवाननि जी बाज़ियाबीअ लाइ 40 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। जॾहिं त तलब कयल भुंग जी रक़म न ॾियण जी सूरत में खेनि क़त्ल करण जी धमकी पिणु ॾिनी आहे। औरताणे आवाज़ ते हिरकिजी अगवा थी वियल नौजवान बशीर चांडियो जो धाड़ेलनि पारां मोबाइल फ़ोन ते ज़ंजीरनि में जकड़ियल हुअण ऐं मथसि हथियार ताणे खेसि वारसनि खे भुंग ॾियण जो वीडियो पिणु सोशल मीडिया ते जारी करे वारसनि ना उमाणियो वियो आहे। मुझे मारींदा गोली हणंदा मामा, मुझे हालत ॾिसो त बुरी लगी पिया मामा। मामा मुझे जान छुड़ाए, बाबा मुझे जान छुड़ाए, मैं मरी हुई थी। जल्दी कर पैसा दे, जल्दी कर। मुझे जान छुड़ाए मामा। अगवा थी वियल नौजवान उज़ैर अहमद तुनियो जे वारसनि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त संदन नौजवान खे ॻोठ जखर वासी अली जान चांडियो अगवा करे वियो आहे। बार अर्ज़ु कयां थो, बार बार रड़ियूं कयूं था असां, बचड़नि सूधो, न्याणियुनि सूधो, नंढनि वॾनि सूधो, बार बार रड़ियूं कयूं था त असांजो मौसूम बचिड़ो 15 सालनि जी उमिरि में आहे, नौजवान आहे हिकिड़ा, उहो उनखे ईअं ब्लैकमेल करे फ़ोन करे। अॻु में उहो अलीजान चांडियो ईंदड़ हुयो, हिते ॻोठ में ईंदो हुयो, उहो उनखे छोकिरो सुञाणे पियो, उहो बि छोकिरे खे सुञाणे पियो। सुञाणप जे हिसाब सां फ़ोन करे वॻिणे उनखे घुरायो अथई, कंहिं का बि लालच ॾेई कहिड़े हिसाब सां ॻाल्हि करे वॻिणे घुराए ऐं उनखे हथियारनि जे ज़ोर सां कार में विहारे ऐं कोज़ो करे ऐं अलीजान चांडियो खणी वियो आहे। सिधो सवां अलीजान खणी वियो आहे ऐं सिधा सवां पैसा घुरे थो त मूंखे पैसा ॾियो। असांजो को वस नथो पुॼे। असां जाॾे कारे विया आहियूं, DIG लाड़काणो, कंबर SSP शाहकोट ऐं तनवीर साहब तुंहिंजे ते बि असां विया आहियूं, उन सां बि मिलिया आहियूं। उन बि जेको कुझु चयो पंहिंजे ऑफिसरनि खे सुठो कुझु चयईं, पर उन्हनि हेठियुनि ऑफिसरनि जो को बि अमल न कयो, असांखे रिज़ल्ट का बि न मिली आहे। पुलिस ॾे साईं वियासीं, पुलिस खे चयोसीं, पुलिस माना जंहिं ॾे वञूं चए तव्हांजो फलाणी जाइ तो तव्हांजो लाड़काणे मां निकितो आहे छोकिरो, उतां खजी वियो आहे, तव्हां ओॾां NC करायो। उन्हनि खे चयोसीं, उन्हनि चयो वॻिणनि में अचो, वॻिणनि मां तव्हां करायो, तव्हांजी हद वॻिणनि जी आहे। वरी उते आयासीं, उन्हनि माना चयो त तव्हां बाबा शिकारपुर वञो, तव्हांजो साइट इन ते आहे छोकिरो, साइट। हुकूमत खे इहो मां अपील थो कयां त माना मुंहिंजो राय मोला इहे छोकिरो कीअं बि कनि, काॾों बि कनि, मूंखे माना बचिड़ो पंहिंजो मोटराए मिलण जी। हिननि जो छोकिरो अगवा कयो आहे अलीजान चांडी, जंहिंजी फ़ोन ट्रेस कराए नंबर जेको आहे सो असां कढायो वियो आहे, जिते उहो असां सां राब्तो कंदो हुयो, उहो असां फ़ोन नंबर ट्रेस करायो आहे। त उन में अलीजान चांडियो जखर जो रहवासी आहे, जेको हाणे जखर मूं लॾे गड़ी ख़ुदा बख़्श नएं दरे थो रहे। ऐं उन खे छोकिरो बि असांजो सुञाणे थो त बाबा इहो अलीजान ई चांडियो आहे, ऐं अलीजान असांजे छोकिरे खे बि सुञाणे थो त बाबा हीउ छोकिरो तुंहिंजनि जो आहे। ऐं अलीजान खे छोकिरो बाक़ाइदे सां सुञाणे थो। छोकिरे असांखे फ़ोन करे, कंहिंजी बि फ़ोन उते हथु अची वियसि, जेको आहे सो माना मालिकनि ॾे WhatsApp ते वॉइस करे छॾियईं त बाबा जेको आहे मूंखे अलीजान चांडियो जेको आहे सो अगवा करे थो, जेको फलाणी जॻह ते मूंसां मिलियो हुयो ऐं जेको आहे सो तव्हां सां बि मिलियो हुयो, कंहिं माण्हूअ घुराए ऐं माना उते मिलियो हुयो। अलीजान चांडियो पैसा बि अलीजान चांडियो ई घुरी रहियो आहे, जेको 40 लख भुंगो घुरी रहियो आहे। हाणे चवे थो त जेके बि ॾियो, पर हे तमामु ग़रीब अचे आहिनि। असां पुलिस को बि तावन नथी करे, असां वस वारनि खे अपील कंदासीं त असां सां तावन करे असांजो छोकिरो बाज़ियाब कराए ॾिनो वञे। असांजे घर में जेको रोज़ राड़ो मतल आहे ऐं जेका बेचैनी आहे उनखे ख़तमु कयो वञे। सरेआम असांखां पैसा घुरे थो, भंग तलब थो करे असांखां जेको आहे सो, पर पोइ बि इंतिज़ाम में अलाए छो तहरुक में नथी अचे। असांखे महिरबानी करे असांजो नंढड़ो असांखे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। अगवा थी वियल नौजवाननि जे वारसनि जो चवणु हुयो त खेनि बार बार कॉल करे भुंग जा पैसा ॾियण लाइ चयो पियो वञे,
पर असां इंतहाई गरीब ऐं मिसकिन मज़दूर आहियूं। असां वटि पैसा न आहिनि जो असां धाड़ेलनि खे ॾियूं। अगवा थी वियल नौजवाननि जे वारसनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, तकिया जे MNA आमिर बख्शी, MPA बुरहान चांडियो, IG सिंध गुलाम नबी मेमण, DIG लाड़काणो, SSP कंबर शहजाद कोट समेत वस वारनि खे अपील कई आहे त संदन प्यारनि खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद कराए संदन बेचैनी ऐं घर में मतल रोज राड़ो ख़त्म कराए वञे, न त ॿी सूरत में असां इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾींदासीं। जेकॾहिं अगरि हिननि खे छोकिरो सुभाणे ताईं या ॿिजाड़े न मिलियो त इनशाला सूमर जे ॾींहुं या आङारे जे ॾींहुं असां हाईवे वगण रोड लाड़काणो कराची जो रोड जेको आहे सो बंदि कंदासीं। शामियाना हणी रोड बंदि कंदासीं। जॾहिं छोकिरो असांखे उते रोड ते आणे ॾिनो वेंदो तॾहिं असां उतां इतिजाज तो उथंदा, न त असां कॾहिं बि न उथंदासीं।